नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ चेक कंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे मुलाक़ात सुठी रही, घणनि नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। सभ खां अहम मसइलो जोहरी हो जंहिं ते इतफ़ाक़ न थी सघियो। अमरीकी सदर ट्रुथ सोशल मीडिया ते पोस्ट शेयर कई आहे। सदर चवण आहे त जेको बि ईरान खे गैर क़ानूनी टूल ॾींदो उनखे समुंड में महफ़ूज़ रस्तो न मिलंदो। जेडी वेंस विटकॉफ ऐं किश्नर इस्लामाबाद में थींदड़ मुलाक़ात ते मुकमल ब्रीफिंग ॾिनी आहे। मुलाक़ात में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल जी बहितरीन ऐं क़ाबिल क़यादत थी आहे। ज़िक्र कयो वियो नाज़रीन, मुलाक़ात सुठी रही आहे ऐं घणनि नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। अमरीकी सदर जो चवणु आहे त सभ खां अहम मसइलो जोहरी हो जंहिं ते इतफ़ाक़ न थी सघियो। संदसि चवणु आहे जेको बि ईरान खे गैर क़ानूनी गैर टूल ॾींदो उनखे समुंड में महफ़ूज़ रस्तो न मिलंदो। नाज़रीन, अमरीकी सदर जो चवणु आहे त मुलाक़ात वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल जी बहितरीन ऐं क़ाबिल क़यादत में थी आहे। नाज़रीन, अमरीकी सदर जो चवणु आहे त मुलाक़ात सुठी रही, घणनि नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। सभ खां अहम मसइलो जोहरी हो जंहिं ते इतफ़ाक़ न थी सघियो।